सर्दी जी लहर वधी वई न शदीद बारिश खां पहिरीं बारिश त हाणे पई उनखे पहिरीं मुठो सीउ हद खां वधीक वधी वियो। असां मूं वटि हिकिड़ी माई आई पंहिंजा 4 ॿार वठी ॿुधाए पई त मूं सॼी राति सीअ में वेही गुज़ारियो सुबुह जो जीअं सिजु निकितो आहे न तीअं आउं सिज में वञी वेठी आहियां राति जो निंड कोन थी अचे हिकिड़ी बुख त बुख पर राति जो सीउ असांखे सुम्हणु कोन थो ॾिए। मूं उन माई लाइ ॿ बिस्तरा वठी जॾहिं हुन घर वियसि ॼाण छा ॾिसां हुते जेके घर में झूपड़ियुनि में माण्हू सभु अलाह जे आसरे ईअं ई वेठा हुआ। अहसासु थियो त असां अगरि पकनि घर में रहिया पिया आहियूं कमरनि जा दरियूं दरवाज़ा बंदि था कयूं पोइ बि असांखे सीउ थो लॻे छा ही ॿार असांजा ॿार कोन्हनि छा हिननि मासूमनि हिननि ग़रीबनि कहिड़ो ॾोह कयो। पोइ जेतिरा मुंहिंजा वसाइल हुआ मूं कंहिंखे अपील कई त मुंहिंजी केरु मदद करे जीअं आउं हिननि ग़रीब माण्हुनि खे बिस्तरो ॾियां। पोइ हिकिड़े दुकान वारे पंहिंजे तरफ़ां 10 बिस्तरा ॾिना हिकिड़े अदा मूंखे 15 बिस्तरा वठी ॾिना। इन पहिरें ॾींहं खां वठी घटि में घटि मूं 70-80 बिस्तरा माण्हुनि खे ॾेई चुकी आहियां ऐं अञा मुंहिंजी कोशिशि आहे तव्हां ॾिसो हेॾे सरसीअ में मायुनि जा पेर उघाड़ा आहिनि नंढनि मासूमनि जा पेर उघाड़ा आहिनि। ऐं त टंडोमन खां डीसी खे अपील थी कयां त डीसी साहिबु तव्हां अदा हिकिड़ो दफ़ो ख़ुदि विज़िट कयो ग़रीब ॿारहाड़ी जे माण्हुनि ते अचो थोरो ॾिसो उन्हनि ते नज़र रखो त हू कहिड़े हालत में रहिया पिया आहिनि कीअं रहिया पिया आहिनि ऐं हू बि इंसान आहिनि हीअ बि माशरे जो हिसो आहिनि हिननि ते थोरी नज़र विझो त हिननि जा ॾींहं राति कीअं था गुज़रनि ऐं कीअं अहिड़ी कान ख़तरनाक सर्दी में जेके माण्हू अलाह जे आसरे वेठा आहिनि।